Daily use English sentences. छा तव्हां कॾहिं कराची विया आहियो? छा तव्हां कॾहिं कराची विया आहियो? Have you ever been to Karachi? Have you ever been to Karachi? ही रस्तो केॾां वञे थो? ही रस्तो केॾां वञे थो? Where does this road lead to? Where does this road lead to? हूअ कूड़ ॻाल्हाइण वारी आहे. हूअ कूड़ ॻाल्हाइण वारी आहे. She is about to speak lie. She is about to speak lie. मां हुन खे चोरी कंदे ॾिठो. मां हुन खे चोरी कंदे ॾिठो. I saw him stealing. I saw him stealing. मां बेहोश थी वयसि. मां बेहोश थी वयसि. I fainted. I fainted.